अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजो कुछ मौसम ख़राब हुअण जे करे मींहुं वसण जे करे असां क्लास अटेंड न करे सघिया त थोरो डिले थी वियो। अॼु असां क्लास खे स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिकिड़े प्लस जे फार्मूले सां। जीअं प्रीवियस क्लास पढ़ियोसीं हुन में नंबरिंग वग़ैरह सेट कईसीं, डेज़ वग़ैरह सेट कयासीं। यानी कि फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां जनवरी लिखां थो त JAN रुगो लिखंदुसि त हुनजो शॉर्ट फॉर्म रुगो ही वाइट प्लस खणी करे कॉर्नर में रखंदुसि त ही ॾिसो तव्हां ड्रैगिंग कंदा हिते त तव्हांखे शॉर्ट फॉर्म में नाला ॿुधाईंदा। यानी कि अहिड़ा काफ़ी सारी शयूं तव्हां करे सघो था। पर अॼु जो जेको असांजो टास्क आहे उहो आहे यानी कि प्लस ते। त प्लस जा काफ़ी सारा तरीक़ा आहिनि। कोशिशि कयूं था त मां कुझु तरीक़ा लिखां थो, ॾिसूं था टोटल घणा था अचनि। त सभ खां पहिरीं फॉर एग्ज़ाम्पल मां हिते अंक थो लिखां 20। हाणे ॾिसो जीअं मूं 20 लिखियो आहे त हिते फार्मूला बार ते डिजिट अची वियो आहे। हिते 20 तव्हांजो हिते ऑलरेडी लिखियलु आहे। यानी कि फार्मूला बार ॿुधाईंदो आहे त जिथे नंबर हूंदो उते नंबर शो कंदो ऐं जंहिं नंबर ते उहो फार्मूलो उन नंबर ते शो कंदो। फॉर एग्ज़ाम्पल हिते मां सिंपली सवली सिंधीअ में सम्झण लाइ लिखां थो 20 20 40 थींदा आहिनि। सही आहे। यानी कि तव्हांखे बि ख़बर आहे त 20 20 40 थींदा आहिनि। त हाणे इनखे थोरो सिंपल तौर ते खणणो आहे त असां छा कंदासीं, हिते इक्वल जो फार्मूलो हणंदासीं। यानी कि बराबरि कीबोर्ड मां तव्हां इक्वल जो इक्वल दॿाए करे SUM लिखंदसि ऐं शिफ्ट खे दॿाए करे IO जे मथां 9 जो बटन अथव, उन 9 शिफ्ट खे माना दॿाए करे तव्हां 9 खे दॿाईंदा त ही ब्रैकेट स्टार्ट थींदो। ब्रैकेट स्टार्ट करण खां पोइ तव्हां एरो कीज़ जी मदद सां पहिरीं रक़म ते ईंदा ऐं उन खां पोइ तव्हां वटि हिकिड़ो ऑप्शन हूंदो शिफ्ट खे दॿाए प्लस, या त कीबोर्ड जे राइट साइड ते हिकिड़ो प्लस जो बटन हूंदो, तव्हां उनखे दॿाईंदा ऐं उन खां पोइ वरी एरो कीज़ खे दॿाए करे तव्हां हिन मथे फंक्शन वटि ईंदा। यानी कि ॾिसो हिन वक़्तु मुंहिंजूं 2 जेके रक़मूं आहिनि सिलेक्ट थी वियूं आहिनि। हाणे हिते तव्हां छा कंदा, शिफ्ट 0 खे दॿाईंदा, बिल्कुलु 9 जे भरिसां 0 जो बटन आहे, शिफ्ट खे दॿाए करे 0 खे दॿाईंदा त हीअ थियो ब्रैकेट अवर। ब्रैकेट अवर करण खां पोइ तव्हां सिंपली रुगो इंटर कंदा त तव्हांजो जेको आंसर अची वियो उहो अची वियो 40। हाणे सम्झणो इहो आहे त हिते ॾिसो ॿियनि ते जीअं मूं सेल एड्रेस रखियो आहे त हिते फार्मूला बार में 20 थो ॿुधाए। अच्छा, जेकॾहिं मां हेठियनि 20 ते थो अचां त फार्मूला बार ते साॻियो 20 थो ॿुधाए। जेकॾहिं मां हेठियनि 40 ते थो अचां त ॾिसो हिते अंक लिखियलु आहे 40, पर फार्मूला बार ते ॾिसो ॿुधाए पियो त हिते फार्मूलो लॻियलु आहे ऐं हिते अंक आहे 40, हिते लॻियलु आहे फार्मूलो। यानी कि हीउ जेको मेन टॉपिक जेको मेन असांजो बार ठहियलु आहे इहो आहे फार्मूला जे हिसाब सां। त हीउ तव्हांखे डिजिट जी बि इंफॉर्मेशन ॾींदो, लेटर जी बि ॾींदो, पर जंहिं डिजिट या जंहिं लेटर ते फार्मूलो हूंदो त इहो पहिरीं पकी इंफॉर्मेशन उनजी ॾींदो त हिन ते फार्मूलो अप्लाई थियलु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हिकिड़ो चकर फार्मूलो अप्लाई करे छॾियो आहे त हाणे हुन में तव्हांजे एडिंग करणु चाहियो त एडिंग करे था सघो। फॉर एग्ज़ाम्पल 30 ऐं 20 घणा थिया 50। फॉर एग्ज़ाम्पल मां 30 लिखी करे 20 ऑलरेडी हेठां आहिनि, रुगो हिते कैलकुलेशन कंदुसि त हिते ॾिसो 50 थी विया। हाणे यानी कि पहिरियों तरीक़ो थी वियो इहो। हाणे असां अचूं था थोरो सेकेंड नंबर तरीक़े ते त ॿिए कहिड़े तरीक़े सां असां प्लस करे सघूं था। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां छा कंदा, हिते साॻियो ई इक्वल जी इक्वल नंबर खे हिते मां पहिरीं रक़म रखंदुसि 50 ऐं 50। सो 50 ऐं 50 अंडरस्टैंड ॻाल्हि आहे त 50 ऐं 50 100 थींदो आहे, पर असां वरी बि फार्मूले तहत हिन खे चेक कंदासीं। फॉर सपोज़ कयो हिते मां साॻियो ई इक्वल जो ऑप्शन थो ॾियां, इक्वल खे दॿाए करे SUM खे थो दॿायां ऐं उन खां पोइ साॻियो ई शिफ्ट खे दॿाए करे ब्रैकेट स्टार्ट। ब्रैकेट स्टार्ट करण खां पोइ तव्हां छा कंदा, हीउ जेको माउस आहे इन माउस सां तव्हां ॿई पासा सिलेक्ट कंदा, यानी कि इन ॿिन्ही ऑप्शन खे तव्हां हीअं सिलेक्ट कंदा। तव्हां जीअं इन ॿिन्ही ऑप्शन खे सिलेक्ट कंदा त ॾिसो ॿई ऑलरेडी रक़मूं हिन में एड थी चुकियूं आहिनि। तव्हां शिफ्ट खे दॿाए 0 वारे बटन खे दॿाईंदो त ब्रैकेट ओवर थींदो ऐं सिंपल तव्हां एंटर कंदा त तव्हांखे रिज़ल्ट मिली वेंदी 100। हाणे जेकॾहिं मां 100 ते कर्सर खे रखां त हिते ॾिसो ऑलरेडी ॿुधाए पियो त हिते फार्मूला एड थियल आहे। हाणे हिन फार्मूले ऐं हिन फार्मूले में फ़र्क़ु आहे। जेकॾहिं हिन फार्मूले ते तव्हां क्लिक कंदा त तव्हांखे विच में प्लस जी निशानी मिलंदी D6 ऐं D7 जे विच में, ऐं जेकॾहिं हिन फार्मूले ते तव्हां क्लिक कंदा त हिन में जे विच में तव्हांखे कॉलन जी निशानी मिलंदी। यानी कि ॿिन्ही जो कमु त प्लस जो ई आहे, पर थोरो तरीक़ो हिन जो चेंज आहे। चलो असां अचूं था वरी 3 फार्मूले जी तहत। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां हिते लिखां 100 ऐं 100, हाणे इहे घणा थिया। फॉर सपोज़ कयो
इन जो वरी तरीक़ो तव्हां हीअं बि करे था सघो। फॉर सपोज़ कयो बराबर ऐं बराबर खां पोइ तव्हां सिंपल ॾींदा SUM सम शिफ्ट ब्रैकेट स्टार्ट। अच्छा, हाणे तव्हां छा कंदा जो पहिरें सेल ते क्लिक कयो, सिंपल पहिरें सेल ते तव्हां क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ हाणे इन जे विच में तव्हां सिंपल हिकिड़ी कामा जी निशानी ॾेई छॾियो। कामा जी निशानी ॾेई करे वरी ॿी रक़म ते तव्हां क्लिक कयो। ॿी रक़म ते क्लिक थी वञे तव्हां शिफ्ट खे दॿाए ब्रैकेट ओवर कयो ऐं सिंपल तव्हां छा कंदे एंटर कंदा त तव्हांजी रक़म अची 200 रुपया। हाणे हिन में कहिड़ो डिफरेंस रहियो, वंस अगेन मां रिपीट थो कयां त ॾिसो हिन में प्लस जी निशानी आहे त हिन में वरी हिते फार्मूला बार में ॿुधाए पियो कॉलन जी निशानी आहे ऐं हिते वरी ॾिसो कामा जी निशानी, यानी कि कामा बिलोंग थी करे एड सां, त एड तव्हां कामा जी मदद सां बि करे सघो था। तरीक़ा इहे टे हूंदा आहिनि, थोरो वर्क हिन जो डिफरेंट हूंदो आहे। जेकॾहिं अञा बि असांखे चेंजिंग करणी आहे त फॉर एग्ज़ाम्पल मां हिते लिखां थो 200 ऐं 200 घणा था थियनि असां वटि, फॉर सपोज़ कयो 200 ऐं 200 सां हाणे था थियनि 400। त हिते बि तव्हां फार्मूलो हणी था सघो। फॉर एग्ज़ाम्पल इक्वल लाज़मी ॾियणो आहे, इक्वल ॾेई करे SUM शिफ्ट ब्रैकेट स्टार्ट, यानी कि 9 खे दॿाईंदे त ब्रैकेट स्टार्ट थींदो। उन खां पोइ तव्हां छा कंदा तव्हां हिन खे फॉलो करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल हीअ ॾिसो जे कॉलम आहे, ठीकु आहे, तव्हां जे हिते तव्हां लिखो, सिंपल कीबोर्ड मां जे लिखो। जे कॉलम जे कहिड़ी रो में इहा रक़म पियल आहे, 6 रो में इहा रक़म पियल आहे। जेकॾहिं तव्हां गौर सां ॾिसो त जे कॉलम जे 6 रो में रक़म पियल आहे त हिते तव्हां जे 6 खे पकड़ींदा। जे 6 खे पकड़ण खां पोइ हाणे तव्हां टे ऑप्शन आहिनि, या त तव्हां उहे जेके 2 डॉट आहिनि कॉलन वारा उहे ॾियो, या त तव्हां हिन जे विच में प्लस ॾियो, या त हिन जे विच में कॉमा ॾियो। फॉर सपोज़ कयो मां हिन जे विच में प्लस ॾियणु थो चाहियां, सही आहे। अच्छा, उन खां पोइ हाणे थो चए त इन सां कहिड़ी रक़म तव्हां एड था कयो, त हिन सां मां जेका रक़म एड थो कयां उहा बि उन ई कॉलम में पियल आहे। त हाणे मां छा कंदुसि, फॉर सपोज़ कयो हाणे मां हिते ईअं थो कयां, साॻी जे खे मां दॿायां थो, जे कॉलम जे ॿिए कहिड़े रो में रक़म पियल आहे उहा आहे 7 में, ॿी जेका रक़म पियल आहे 7 में, जे कॉलम जे, त मां हिते 7 खे थो दॿायां त ॾिसो ॿई रक़म मुंहिंजूं सिलेक्ट थी वियूं आहिनि। हाणे शिफ्ट खे दॿाए ब्रैकेट ओवर करे पोइ एंटर कबो त ॾिसो असांखे आंसर मिलियो 400, यानी कि थोरो वे चेंज हो पर कमु उहो ई साॻियो हो। त यानी कि 4 असां प्लस या जेके आहिनि हिसाब किताब करे चुका आहियूं, पर हिन जो हिकिड़ो पंजो तरीक़ो ॿियो बि आहे ऐं उन तरीक़े सां तव्हां करे था सघो। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां हिते लिखां 500 ऐं 500, त हाणे मां थो चवां त इन्हनि खे जेकॾहिं मूंखे शॉर्टकट की थ्रू करिणो आहे त तव्हां सिंपल इन ॿिन्ही खे सिलेक्ट कंदव ऐं अल्ट खे दॿाए करे, हिकिड़ो अल्ट जो बटन अथव, अल्ट खे दॿाए करे इक्वल जी निशानी हणंदव। इक्वल जी निशानी तव्हां हणंदव, बैक स्पेस जे भरिसां हिकिड़ो बटन आहे, त तव्हांखे टोटल रक़म मिली वेंदी त तव्हांजो कहिड़ो जेको बि आहे आंसर थींदो, सही आहे। त अल्ट इक्वल जेको तव्हांजे कीबोर्ड में हिकिड़ी शॉर्टकट की हूंदी आहे, अल्ट खे दॿाए इक्वल, उहा जेका शॉर्टकट की आहे उहा आहे ऑटो सम जी। हिन जो हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो आहे जितां खां ऑटो सम शो बि थींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं हिते मां लिखां थो 600 ऐं 600, इहे टोटल घणा था थियनि, इहे था थियनि 1200। अच्छा, तव्हां सिंपली जेकॾहिं अञा तव्हांखे डिस्टर्बेंस घणी शइ जी थिए थी त तव्हां हिन ॿिन्ही रक़मनि खे सिलेक्ट करे तव्हां हिते छा कंदा, हिते टॉप ते हलाईंदा, हिते ॾिसो ऑलरेडी मेंशन थियल आहे ऑटो सम। तव्हां हिते रुॻो ऑटो सम ते डायरेक्ट अची करे क्लिक कंदा त तव्हांजी रक़म ऑटोमेटिक अची वेंदी 1200। यानी कि अहिड़े हिसाब सां काफ़ी सारा तरीक़ा आहिनि जिन जे थ्रू तव्हां यूज़ करे सघो था। हिन वक़्तु इहे असां वटि 6 तरीक़ा आहिनि हिन जा जेके अप्लाई करे छॾिया आहिनि। ऑटो सम जो बि हिकिड़ो तरीक़ो। अच्छा, हिकिड़ो ॿियो बि हूंदो आहे लेंथी तरीक़ो। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हां ट्रियल लिखो, फॉर सपोज़ कयो तव्हांखे हीअं थो सम्झायां, हिकिड़ी ट्रियल रक़म बि हूंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल हिते मूं 30 रखी ऐं हिते मां 70 रखी, हिते मूं 40 रखिया, फॉर एग्ज़ाम्पल 60 रखी, ठीकु आहे, हिते मूं 30 रखिया ऐं हिते मूं 20 रखिया ऐं हिते मूं 100 रखियो। हाणे सभिनी खे रक़म अॻिते पहुचा, पर सभिनी खे एडिशन करिणो आहे त सभिनी खे एडिशन करे सघो था। बराबरि साॻी लिखंदा सम शिफ्ट ब्रैकेट स्टार्ट ऐं इन सभिनी रक़मनि खे तव्हां सिंपली छा कंदा, ईअं सिलेक्ट कंदा। तव्हां जीअं सिलेक्ट करे इन सभिनी रक़मनि खे भले ट्रियल हुजनि को ब्रैकेट ओवर करे एंटर कंदा तॾहिं बि तव्हांजो जवाबु ठही वियो। जेकॾहिं इन में अञा बि तव्हांखे ॿी रक़म